नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में एहसास कफ़ालत सेंटरन ते मुस्तहक औरतन, रिटेलरनि ऐं यूबीएल बैंक कॉन्ट्रैक्ट डीलरनि पारां ज़ोरी भत्ता ओगाड़ी बंद न थी सघियो आहे। खिपरो पुलिस भत्ता ओगाड़ी कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई करण बजा भत्ता ओगाड़ी करण जूं दाहूं कंदड़ औरतन ते कड़की पई। औरतन ते लठबाज़ी कंदे औरतन खे लाहिन ठाराइण बहाने धिका ॾिना, जंहिं ते औरतूं मछरजी पयूं। पुलिस पारां औरतन ते तशद्दुद करण ऐं धिका ॾियण ऐं भत्ता ओगाड़ी खिलाफ़ सवें औरतूं ॿाहिरि रोडनि ते निकिरी आयूं। सवें औरतन मसामा शाज़िया, मसामा नसीबा, श्रीमती भागी, श्रीमती केकू जी अॻवानी में खिपरो सांगड़ रोड ते एहसास कफ़ालत सेंटर डिग्री कॉलेज खिपरो आॾो एहतजाज मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक बंदि करे छॾी। 2 कलाकनि ताईं एहतजाज सबबि रोड ब्लॉक थी वियो, जंहिं जे करे गाॾियूं फाथल रहियूं। बाद में खिपरो पुलिस यकीन ॾियारियो रोड खोलाए वियो। नालो मुंहिंजो मारियत आहे। मसलो इहो आहे त पैसनि लाइ अॼु 3 ॾींहं थिया पिया असां हलूं, पर 3-3,000 2-2,000 जेको ॾियनि पिया आहिनि, कटराइनि पिया, उन्हनि खे पैसा पिया ॾियनि। असीं ग़रीब ख़ूम वेठे आहियूं, ॿार असांखे लठूं हणे ॿार कढी छॾनि। पुलिस थी कटे, पुलिस रिश्वत ले पई, हुन सां गॾु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।